नाज़रीन, घोटकी जे अताई डॉक्टर जे ग़लत इलाज सबब 8 वरियनि जी मासूम नींगरी तड़पी फोत थी वई आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर नवीद अहमद शेख। जी नवीद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, घोटकी वेझो टुंडो फाटक जी रहवासी 8 वरियनि जी मासूम निगरी नसीबा धी रहीमदाद कोलाची अताई डॉक्टर जे ग़लत इलाज करण सबब फ़ौत थी वई आहे, जंहिंखे तालका अस्पताल घोटकी आंदो वियो, जंहिंजे फ़ौत थियण जी तस्दीक कई वई। ओडा निगरी जे वालिद रहीमदाद कोलाची ॿुधायो त मुंहिंजी धीउ मलेरिया में मुब्तला हुई। अताई डॉक्टर चीतल माड़वाई खां इलाज करायो वियो। इलाज ग़लति कयो वियो, जंहिंखां पोइ मुंहिंजी 8 वरियनि जी निगरी नसीबा धी तड़पी फ़ौत थी वई। निगरी जे वारसनि तालका अस्पताल में हंगामी एहतजाज कयो वियो, जंहिंखां पोइ तालका अस्पताल घोटकी जो MS डॉक्टर मीर हसन कोलाची ॻाल्हियूं करे एहतजाज ख़त्म करायो ऐं A सेक्शन घोटकी पुलिस पहुची करे वारसनि खे ख़ातिरी कराई। जी नवीद अहमद शेख, तफ़सील ॿुधाइण लाइ अव्हां जी महिरबानी।